कराची डिवीजन जी अक्सरियती उस्तादनि जी नुमाइंदगी जेके तव्हां सां दोस्त कराची जा उहे था आउं सिंध जो राॻू आहियां असां दोस्त में जो फ़ैसिलो कयो कराची सिंध आहे सिंध काल्ह न आहे कराची तव्हांखे हेसि ताईं थुरियो लुटियो वियो आहे ॿिन्ही थुरनि जेके थुरा था सदाईं न ॿिन्ही थुरनि मिस्किननि खां कॾहिं मेंबरशिप जे बहाने कॾहिं चङनि जे बहाने टकरुनि खां वरिता ऐं तव्हांजी वॾियूं ख़िदमतूं आहिनि तंज़ीम जे लाइ पहिरियों दफ़ो सिंध जे उस्तादनि कुझु न आया सिंध जे उस्तादनि सिंध जी जनरल पार्टी ॾिसी आहे तव्हांखे पाण सां गॾु स्टेज ते विहारे जी मिठाइयूं ॾिनियूं ऐं इंशाअल्लाह हयाती रही असांजी अञा संदसि त 20 साल पई आहे हयाती रही गॾु हूंदासीं ऐं सिंध जे प्राइमरी उस्तादनि जा जेके हक़ आहिनि छो त असांजे असुल जदोजहद कराची जे रोडनि ते थींदी आहे हमेशह मूंखे तव्हां मुंहिंजा उमेद आहे असां तव्हांजी इज़त कई आहे इंशाअल्लाह तमामु मुड़ुस माण्हू हुयो मक़बूल शइ ते कराची वञी मूंखे चयो ताजी तूं स्टेज ते अच कराची में जॾहिं असांजो गुज़ारो थियो आख़िरी मूंखे यार इन्हनि सां गॾु आउं पई सघां जेके इहे मथे बीठा थी न इहे 2 कलाकनि खां पोइ विकामजंदा ऐं उन्हनि खे सुञाणा थो मूं वटि साईं इंतज़ार साईं मुनीर भट्टी हली आया हाजी ख़ुदा जे वास्ते तूं स्टेज ते मथे मुंहिंजो साईं मुंहिंजो रत थो टहिके ऐं न हलंदुसि मूंखे हिननि विषय मां न कयो हुजे तव्हां लांग मार्च करियो ऐं तव्हांजे अॻियां आउंसि पर इन्हनि सां गॾु